ही खुदा सां भी इन्हनि जो झेड़ो आहे। ही जेको कनि था नी अलाह सां भी झेड़ो था कनि। जेको मस्जिद हथ सां ॿोड़ाइनि था त इहो अलाह सां झेड़ो आहे न। निमाज़ बंदि कनि था इहो अलाह सां झेड़ो आहे न। ग़रीबनि जा घर त पोइ हुननि जे लॻे कुझु बि न आहे। जॾहिं अलाह जो घर ॿोड़ियो थो त पोइ ग़रीबनि जा घर बि ॿोड़ींदा न साईं। वॾो असां तंग थिया आहियूं, वोट ॾिनासीं, हर शइ कयासीं, वरी उन्हनि बंगलनि ते वयूं था, घर मां निकिरनि कोन था। छा कोई वञी निमाज़ नथो पढ़े। ही इबादत बि असांजी हिननि बंदि कई आहे। तू ही तू धणी तोखे चारो न है चवण, तू ही तू धणी तोखे चारो न है चवण, वसंदड़ शहर वीरान करी तूं असांजे वाहन। कंहिंखे बेकन बख़्शे बकरीअ जी, कंहिंखे ॾे तूं धण, कंहिंखे पीआरी पालिकिन में त कंहिंखे पीहाई पाण, तू ही तू धणी तोखे चारो न है चवण। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कैमरामैन हसन उमरानी सां गॾु मां आहियां सलीमला जिलबाणी। अमी ॾिसी रहिया आहियो सुजाग न्यूज़ रतुद्रो। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रतुद्रे जे वार्ड नंबर 2 जे सचल कॉलोनीअ में, जितां जा रहवासी इंतज़ामिया जे नाजाइज़नि ख़िलाफ़ु सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। अचो त हिन सिलसिले में हुननि सां ॻाल्हि ॿोल था कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। छा नालो अथव तव्हांजो? ज़ाहिद हुसैन बा। अदा ज़ाहिद, छा मसइलो थियो एहतजाज मसइलो भाउ इहो आहे, रोड न आहिनि, गिटियूं न आहिनि, का शइ बि, ऐं रस्ता न आहिनि, निकिरी नथा सघूं काले बि। वॾो असां तंग थिया आहियूं, वोट ॾिनासीं, हर शइ कयासीं, वरी उन्हनि बंगलनि ते वयूं था, घर मां निकिरनि कोन था। शाहज़ेब न मुनीर ख़ान न का शइ, असां वॾो आज़ार आहे, असां वॾो ॾचो आहे, काॾे वञूं, कंहिंखे तव्हां ॾियूं। असां अञा बि जो कमु न थियो, असां रोडनि ते बीहंदासीं, हड़तालूं बि कंदासीं, असां कोन छॾींदासीं। असां न हिते ॾिसां थो, जीअं कैमरामैन खे चवंदो थोरो ॾेखारियो होॾां, ॾिसो हू घर किरिया पिया आहिनि काफ़ी ग़रीबनि मिसकीननि जा। इहा बि ख़बर पई आहे त हेॾे लॾ पलाण करे विया आहिनि काफ़ी माण्हू। छो 3-4 घर बसि ईअं पाणी खां जॻहियूं किरी पियूं आहिनि, पाणी आहे ईअं बसि लॾे विया आहिनि, ग़रीबनि वीचारा निकिरी विया आहिनि घरनि खां। बसि ॿियो काॾे वञनि। हिकु हंधि ॿियनि वार्डनि में हिकु ब्लॉक जाइ ते हींअर ब्लॉक पिया लॻनि, अव्हांखे छो नज़रअंदाज़ कयो वियो? बसि हेॾे कुल ग़रीब आहिनि न, ग़रीबनि जे करे नथा लॻनि। होॾे सभु कुझु माण्हू आहिनि, इन जे करे वञनि था वॾेरा सभु होॾे ई पिया आहिनि। छा ॿी अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। छा सम्झो जेकॾहिं इहा ई हिननि जी कारकर्दगी रही, तव्हां सां रवैयो इहो साॻियो ई रहियो, तव्हां अॻिते वोट ॾींदव? असां वोट हाणे किथे ॾींदासीं, असां वोट ॾींदासीं कोन। असां रोडनि ते निकिरी बीहंदासीं, ॿार बच्चा नंढा जेके बि चाहीनि असां रोडनि ते बीहंदासीं, बाक़ी वोट न ॾींदासीं, कंहिंखे बि असां न ॾींदासीं। हीअ हालत आहे असांजी, वोट ॾियण जी हालत इहा आहे। गिटियूं इहे कोन ठहियूं आहिनि। जी अदा, घिटियूं ही घर त अलॻि ॻाल्हि आहे, नंढड़नि जी बचड़नि जी तकलीफ़ूं, अमड़ियुनि जूं तकलीफ़ूं, पर ॾिसां पियो अलाह जो घर बि ॿुॾी चुको आहे, उते रस्तो कान्हे, पोइ निमाज़ कीअं पढ़ंदव? साईं मसइलो इहो आहे त सलीमला भाउ, तव्हांखे असां इन शइ जे लाइ आज़ार जे करे घुरायोसीं त अलाह जो घर आहे, पर मस्जिद आहे। एतिरो त असांखे तकलीफ़ आहे। हिन महले में असां काफ़ी दफ़ा चेयरमैन साहिब ॾे विया आहियूं, वस वारनि ॾे विया आहियूं, पीपल्स पार्टी खे असां वोट ॾिना आहिनि, पंहिंजा बच्चा ॿार कढी गाॾियूं भरे असां उन्हनि खे वोट ॾिना आहिनि त असां पंहिंजी पार्टी खे चाढ़ी करे असांखे सुख ॾींदी। असांखे सुख इहो त ॾिजो, असां अलाह जे घर में वञी मस्जिद में निमाज़ नथा पढ़ी सघूं। हिन वक़्तु तव्हां कैमरा सां वञी तव्हां ॾेखारींदो त तव्हांखे अलाह जे घर में पाणी नज़र ईंदो। को घिटी, को रस्तो, को बि महफ़ूज़ घर न आहे। जेके असांजे वटि सां वीचारा मोहल्ले में ग़रीब सूमरा वेठा आहिनि, ॿोसण वेठा आहिनि, 3 खां 4 फुट उन्हनि जे घरनि में पाणी बीठो आहे। हुननि जा बचड़ा लॾ पलाण करे रोईंदा रोईंदा वञी वेठा आहिनि पंहिंजे हितां पंहिंजा घर छॾे करे। हाणे असां ग़रीबनि इन्हनि मिसकिननि ॾोह कहिड़ो कयो? असां वोट बि ॾिनासीं उन्हनि खे, बच्चा ॿार कढी असां उन्हनि खे पीपल्स पार्टी खे वोट ॾिनासीं। चेयरमैन साहिबु पाण थो चए त चई मां पंहिंजे रते दर जी सफ़ाई थो कयां, त इहा रते दर वारी सफ़ाई कहिड़ी थो कराए? हे सफ़ाई आहे, तव्हां ॾिसो था सिमनालो सॼो टुटो आहे। जेको नादर शाह जो पाणी, सिटी सॼी जो पाणी सिमनाले में अचे थो। सिमनाले खे को बंदि या को बनो कोन्हे को। जीअं ई बरसाति जो पाणी अचे थो सिधो हिन खॾ में, खॾ खां माले में। असां काफ़ी तव्हां हिन क़िस्म जी शिकायत करे काउंसलर, तव्हां काउंसलर बि त हूंदो न, तव्हां कई आहे शिकायत? बिल्कुलु आहे, असांजो काउंसलर आहे, पर उहो उन मौलाई ॾे बि असां काफ़ी दफ़ा विया आहियूं। मीर शाहज़ेब खान जलबाणी आहे, असां उनखे बि चयो आहे। उन चयो आहे मां इहा जेका सो दरख़्वास्त उन्हनि वटि पहुचाई आहे। हाणे असांखे उन्हनि खे चयो बि आहे त भई असांखे जेको आहे सो हीअ मालो असांखे पंहिंजो साफ़ु कराए ॾियो, हीअ पाणी बंदि कराए ॾियो। हुननि जो इहो आहे त साईं असां कराईंदासीं, ऐं पंहिंजो जेको आहे सो इहा शइ बि कंदासीं, ऐं पंहिंजो मशीनूं न आहिनि, असां मथे इहा आला अख़्तियारनि ताईं पहुचायो आहे ॻाल्हि। हाणे असांखे एजुकेशन वारनि खे बि चयो आहे मशीनूं न आहिनि, हे न आहे, हो न आहे। छा कयूं असां ग़रीब? इहा वधि में वधि इहा शइ कंदासीं। अगरि जे इहा कमु शइ कुझु बि न थियो त ज़ाहिर आहे इहा असां एहतिजाज करे वञी रोड बंदि कंदासीं, ॿियो छा कंदासीं? पाणी जेको आहे बरसातिनि जो पाणी बीठो आहे, जीअं सिम शाखर जेको कहिड़ो पासो सरबो सिम वारो सिमनालो आहे, सिमनालो एॾां पाणी थो अचे, सिमनाले ॾांहुं पाणी थो अचे। इहो सिमनाले जो बरसाति जो पाणी ऐं शहर जो नेकर सिमनाले में आहे। जेको सिमनाले खे को न बंदि आहे, न बनो आहे, न को आहे। साईं खे चवां तव्हां हींअर बि वञी उते ॾिसंदो न त इहो नालो हिन खॾ में वहे थो। ॾिठो आहे त हीउ नंढड़ो हिकिड़ो बोह
वग़ैरह रखी करे हुनखे बंदि ॾिनो आहे, छा था सम्झो इहे बरसातूं अचण वारियूं इहे कामयाबु रहंदो? न साईं, काॾो रहंदो, हीअ असां बचा जे ख़ातिर न, पर इहो बि न आहे, हिन में बंदि न आहे साईं। हीअ जेको भॼे पियो, आख़िर असां ॿचिड़ा वठी नंढड़ा वॾा बीह करे हिनखे असां हथनि सां बनो ॾिनो आहे। उहे कोॾरा खणी वरी असां हुते पहुता आहियूं नाले वटि, त उते बना ॾिना आहिनि। पर छा था करे सघूं, असां हुननि ॾे काफ़ी दफ़ा विया आहियूं, त साईं असां सां हीअ जेका सो हालियत आहे, हीअ असांजी हेल्प कयो, असांखे हीअ बनो ॾियाराए करे बंदि ॾियारायो सिम नाले खे। ॿियो न आहे, भला असां तव्हांखे ॿियो कुझु नथा घुरूं, पर घटि में घटि पंहिंजी ज़िंदगी त बचाइण जे लाइ त असां इहा शइ त असांजो हक़ु आहे न, इहो त असांखे ॾियणु खपे न। भला ॿियो न आहे, असां तव्हांखे न का शइ घुरूं था, बहरहाल इहो घुरूं था त असांखे तहफ़ुज़ ॾियो। असांखे हे जेको आहे सो पाणी आहे, इहो खॾ जो पाणी कढायो, सिम नाले खे तव्हां बंदि ॾियाराए करे खॾ जो पाणी कढायो, मौलो बचायो। हे ग़रीब मिसकीन सभु ॿचिड़ा वतियूं वीचारा हितां लॼा था वञनि ऐं घर छॾियूं था वञनि, इन्हनि मां छा निकिरंदी? आख़िरकार मजबूर थी माण्हू वञी रोड ते बीहंदो न, पोइ इहो रोड ते इहो ई बीहंदासीं, पोइ भला हाणे ॿियो छा कंदासीं असां? हीअ तव्हां पाण ॾिसो था, हीअ हालत ॾिसो, हे पाड़े वारा हे दर्द मां अची हिते बीठा आहिनि, हे सभु चवनि था जे असां सां कुझु बि न थियो, इंसाफ़ु न थियो त असां वञी रोड बंदि कंदासीं। ऐं रोड बंदि कंदासीं ऐं असां उनखां पोइ DC ऑफिस वटि वञी DC साहिब जे अॻियां कमिश्नर जे अॻियां बि धरणो हणंदासीं। चेयरमैन आहे न, हीअ करपट चेयरमैन आहे, हीअ पंहिंजो तालके जो जेको बि माल अचे थो पंहिंजे पेट में हड़प थो करे, 50 फ़ोटू कढी करे वञी मथे ॾेखारे थो त मां हीअ कमु कयो आहे, रते देर जो हीअ कमु कयो आहे। एजाज़ लिगारी साहिबु ॾिसे न, जेको चेयरमैन रखियो अथई पंहिंजो, त चेयरमैन साहिबु कहिड़ो कमु कयो अथई? हे आवाम ॿुॾे थी, हे मालो ॿुॾे थो, हिननि ग़रीबनि कहिड़ो गुनाह कयो आहे? छा असां हिननि खे वोट ॾेई ऐं इहो ई कमु कयो आहे त असांखे तव्हां ॿोड़ियो? इहो ई कमु कयो आहे जो असां हिनखे वोट ॾेई चाढ़े करे त तव्हां असांखे ॿोड़ियो? इहो असांजो जेको आहे सो हे असांजी पार्टी जो इहो ई कमु आहे जो असांखे ग़रीबनि खे ॿोड़ींदा ऐं मिसकीननि खे ॿोड़ींदा। हे मिसकीन सभु दरपदर थी ऐं हे ख़ुशी में आया आहिनि साईं हिते। जीअं तव्हां इल्ज़ाम लॻायो त चेयरमैन साहिबु हितां जो करप्ट राशि आहे, जंहिंजे करे हितां कुझु बि असांखे सहूलियत कोन पई ॾिनी वञे। पर मां तव्हां खां सवाल थो कयां त जंहिंखे तव्हां वोट ॾिनो उन छा कयो? सर उनखे बि असां काफ़ी दफ़ा विया आहियूं, मीर साहिब ॾे बि विया आहियूं, हू बि शरीफ़ माण्हू आहे, पर उहो थो चए त चई बा मां चेयरमैन साहिब खे ॻाल्हायो आहे, उन सां चयो आहे, पार्टी वारनि खे बि इहा दरख़्वास्त कई आहे त बाबा हीअ असांजो मालो ॿुॾे थो, हिन माले जे लाइ कुझु कयो। पर हुननि उहे ई शइ चवनि था त साईं असां जेको आहे सो हिकिड़ी कमेटी ठाही आहे, पोइ अलाए कहिड़ी हुननि कमेटी ठाही आहे, जेतर हीअ कमेटियूं ठाहींदा हे मथां जुड़ था थियनि ऐं बरसातूं थियूं पवनि, एतर असां वतूं था लुणंदा ऐं ॿुॾंदा, ॿियो साईं असां छा कंदासीं? हिन वक़्तु जीअं तव्हां ॻाल्हि कई 26-27 को बरसाति मानसून जी ॿुधाई हुई, बिल्कुलु हिन वक़्तु तकिड़ो हुनखे उपाउ कहिड़ो वठणु घुरिजे? साईं असांखे इहो ई आहे, असां हथ ॿधी बि इहो अर्ज़ु था कयूं त सिम नाले खे बंदि ॾियाराइनि, खॾ जो पाणी कढाइनि, जेको माले में पाणी आहे इहो माले जो पाणी कढाइनि। छो त जेका हाणे बरसाति जेका 28 खां 29 ताईं अॻिते जे लाइ जेका बरसाति ॿुधाई अथनि त इहो पाणी वरी असांजे हिन माले में ईंदो, छो त इन माले जे लाइ इन नाले खे बंदि ॾियाराइनि, खॾ जो पाणी कढाइनि ऐं माले जो पाणी कढाइनि, त अॻियां जे वास्ते ग़रीबनि जा जेके रहियल घर आहिनि उहे बची वञनि। असां मिसकीननि खे इहो ॿियो न आहे, भला असांखे हिननि खे ॿियो कुझु नथा घुरूं तव्हां असांखे अन्न ॾियो, नथा घुरूं असांखे राशन ॾियो, न असांखे पैसा ई ॾियो, पर घटि में घटि ज़िंदगी त असांजी बख़्शियो न, बचा त असां पंहिंजा महफ़ूज़ कयूं न। हीअ घर आहिनि असांजा, हीअ खॾ नालो जो टुटे थो सिधो घर में, घर खां हीअ ॾिसो था पाण कॉलेज जे साम्हूं हे सिधो पाणी हे मालनि में ऐं घरनि में, असांजा 8 खां 10 घर आहिनि सूमरनि जा, हो मिसकीन हो ॿचिड़ा कढियूं रोईंदा हितां विया आहिनि ऐं हीअ पाणी ॾिसी करे सभिनि जे घरनि में हीअ पाणी बीठो आहे। तव्हांजो हीअ दुख दर्द हिकु पासे, पर मूंखे निहायत ई अफ़सोस थियो आहे त अलाह पाक जो घरु आहे। बिल्कुलु सर, जिते बख़्शिश ख़ातिर माण्हू वेंदा आहिनि, उते दुआऊं कंदा आहिनि, उते रब खे ॿाॾाईंदा आहिनि। अॼु हैरानगी मूंखे सभ खां वधीक इहा थी आहे त उहो दग बि तव्हांजे लाइ बंदि आहे। सर अलाह जो घरु आहे जेको जंहिंमें 50 खां 60 माण्हू 70 माण्हू मस्जिद में निमाज़ पढ़णु ईंदो आहे, जंहिंमें हीउ जेको जुमो गुज़री वियो, इन जुमे खां अॻु में बरसाति पई आहे, इन अलाह जे घर में पाणी अची बीठो आहे, कंहिं निमाज़ न पढ़ी, जुमे जी निमाज़ बि उते न थी सघी, जमायत बि न थी सघी। असां ग़रीब मिसकीन त पंहिंजी जाइ ते, पर अलाह जो घर बि महफ़ूज़ न आहे साईं, उन में बि कोई वञी निमाज़ नथो पढ़े। हीअ इबादत बि असांजी हिननि बंदि कई आहे, हिननि पार्टी वारनि बंदि कई आहे, हिननि कारपेट हिननि जेके इहे असांजा चेयरमैन आहिनि इन्हनि बंदि कई आहे। हीअ ख़ुदा सां बि हिननि जो झेड़ो आहे, हीअ जेको कनि था न अलाह सां बि झेड़ो था कनि, जेको मस्जिद हथ सां ॿोड़ाइनि था त इहो अलाह सां झेड़ो आहे न, निमाज़ बंदि कनि था इहो अलाह सां झेड़ो आहे न। ग़रीबनि जा घर त पोइ हुननि जे लॻे कुझु बि न आहे, जॾहिं अलाह जो घर ॿोड़ियो थो त पोइ ग़रीबनि जा घर बि ॿोड़ींदा न साईं, ॿियो छा कंदा?